नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय यौमुन ला बैउन फ़ीहि वला ख़ुल्लतुन वला शफ़ाअह वल काफ़िरून हुमुज़ ज़ालिमून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अंदर मोमिनन सां मुखातब थींदे माल जे मुतालिक़ बयान फरमायो आहे, दुनियादारी ऐं दौलत जे मुतालिक़ बयान फरमायो आहे। दुनिया जे अंदर मालदार हुजणु हिकु अहिड़ी सिफ़त आहे जेका हर हिक खे वणंदी आहे त मां बि मालदार हुजां, पर इहो माल जंहिं वटि ईंदो आहे इहो माल उन माण्हूअ खे अकेलो बनाए छॾींदो आहे। इन माल जे लालच में औलाद अबे खां जुदा थी थो वञे। इन माल जे हासिल करण में पंहिंजे माइट रिश्तेदारनि खां छिॼी थो वञे। इन माल ऐं दौलत जे लालच में भाउ भाउ खां छिॼी थो वञे। हर हिकु रिश्तो इन माल ऐं दौलत जे लालच में हिक ॿिए खां टुटी थो वञे। मालूम छो त माल दुनियादारी इहा मनहूस शइ आहे, पोइ इन मनहूस शइ खां इंसान खे मिड़ई जान छॾाइणी आहे। ज़रूरत जेतिरो इन माल ऐं दौलत सां गॾु बि रहणो आहे, हासिल बि करणी आहे, पर जे हद खां वधी वञे त पोइ उन मां जान बि छॾाइणी आहे। जे न त इहा इंसान जे दिलि ऐं दिमाग़ ते एतिरो असरु कंदी आहे जो इंसान खे न दीन जो छॾींदी आहे न दुनिया जो छॾींदी आहे। इहा माल ऐं दौलत न इंसान खे इज़त सां जीअणु ॾींदी आहे न सुख जो साहु खणणु ॾींदी आहे। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम। ए ईमान वारो, असां तव्हांखे न जेको बि रिज़्क़ ॾिनो आहे उनखे ख़र्च कयो उन ॾींहं खां पहिरियां। साईं कहिड़े ॾींहं खां पहिरियां? मिन क़ब्ल अन यातिय यौमुन ला बैउन फ़ीहि वला ख़ुल्लतुन वला शफ़ाअह। उन ॾींहं खां पहिरियां हिनखे ख़र्च करे छॾियो जंहिं ॾींहुं न के वापारु कमु ईंदो, न के जान छॾाइण जो को तरीक़ो हूंदो, न के उन वक़्तु कंहिं क़िस्म जी का सिफ़ारिश क़बूल थींदी। माना माल मनहूस आहे, ज़रूरत जेतिरो ज़रूरु हासिल कजे, पर घणो थी पवे त उन खां जान छॾाइजे। अल्लाह तबारक व तआला जो हुकुम इहो आहे, पर असां त बिल्कुलु इन जे उबतड़ आहियूं। भला थोरो तारीख़ मां, सहाबा किराम जी ज़िंदगीअ मां, उलमा मुहद्दिसीन जी ज़िंदगीअ मां सबक़ पिराइण जे लाइ कुझु वरक़ उथलायूं था त छा उन ज़माने में अहिड़ा के बाना गुज़रिया आहिनि जंहिंजी दुनिया सां नफ़रत हुजे? असांजी त मोहबत आहे। जिन खे पैसे सां लालच न हुजे अहिड़ा गुज़रिया आहिनि? असांजी त मोहबत आहे पैसे सां। त पोइ उन्हनि मां के ॿ मिसाल हिकिड़ा खणूं था। किताब भरिया पिया आहिनि, बुज़ुर्गनि जूं ज़िंदगियूं, नेकनि ऐं सालिहनि जूं ज़िंदगियूं भरियूं पियूं आहिनि जेके तव्हां असांजे लाइ सबक़ आहिनि। ॿ मिसाल हिकिड़ा खणूं था। हज़रत सईदी रज़ी अल्लाह ताला अन्हा बिन्त औफ़ सहाबियाणी आहे, उहा फरमाए थी त हिकिड़े दफ़े अञा इहो पर्दे जो हुकुम लागू न थियो हो। क़ुर पाक जूं आयतूं नाज़िल थींदियूं रहंदियूं, अञा पर्दे जो हुकुम नाज़िल न थियो हो। उन खां पहिरियां जो वाक़ियो आहे। फरमाए थी त हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो त मां उनखे ॾिठो, रिश्तेदार हो, उनजे चहिरे ते ग़म हुयो, मूंझारो हो, परेशानी नज़र आई। पोइ मां पुछा कई उन खां त तलहा, चयईंसि जी तुंहिंजे चहिरे ते मूंखे परेशानी थी नज़र अचे, मूंखां का तोखे तकलीफ़ हुजे त पोइ ॿुधा, माफ़ी तलाफ़ी कयां। जे वरी तोखे कंहिं तावन ऐं मदद जी ज़रूरत हुजे त पोइ मां ओतिरी तुंहिंजी मदद कयां जेतिरी करे सघां। हाणे हीअ सुवाल करण वारी, पुछण वारी औरत आहे ऐं होॾां जवाबु ॾियण वारो अल्लाह जे नबीअ जो सहाबी हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु। ॿई मर्द ऐं औरत सहाबी आहिनि। जवाब में चवेसि थो त न भेण, तूं हिकिड़े मुक़दस सहाबीअ जी घर वारी आहे, तोखां मूंखे भला कहिड़ी शिकायत हूंदी? चई पोइ बाक़ी छा मसइलो आहे, तुंहिंजो चहिरो मुरझायल आहे? चईंसि न कुझु कोन्हे को।
चईंसि न कुझु आहे, तुंहिंजो सदाईं चहिरो बहकंदो आहे, ईंदो आहे तूं, अॼु तुंहिंजो चहिरो सफ़ा ग़मगीन हालत में आहे। ख़ामोशी अख़्तियार करे पोइ थोरी देरि खां पोइ जवाबु ॾिनईंसि त मूं वटि दौलत एतिरी थी वई आहे, मूंखे हुन परेशान कयो आहे। घणी त थी वई आहे, संभालियां किथे, रखां किथे, हुनजे ज़ाया थियण जो ख़तरो आहे। चवां थो त इहा एतिरी हासिल करे कीअं विधमि जो हाणे संभालजे कोन थी, इन परेशान कयो आहे। पोइ हीअ सईदी रज़ी अलाह ताला अन्हा बीबी साहिबा चवेसि थी त पोइ अलाह जा माना वधी वई आहे त हिनखे सदको करे खपाए न। चई सलाह भली ॾिनी अथव। सुबुह थियो ऐं उन माल खे सदको करणु शुरू कयईं, सदको करणु शुरू कयईं, जेको आयो उनखे ॾींदो वियो, ग़रीब आयो उनखे ॾिनई, जंहिं ते नज़र पई उनखे ॾिनई, ख़र्चु करे छॾियईं। शाम थी वरी आयो, पुछा कयईंसि त ॾे ख़बर अॼु तुंहिंजो चहिरो गुल वांगुरु बहके थो, टिड़े थो, छा सबबु आहे? चई अहिड़ी दौलत खे ई खपाए छॾियुमि जेका मूंखे रोज़ु परेशान पई करे। हज़रत सईदी रज़ी अलाह ताला अन्हा पुछी करे हुन खां तसलीअ जे ख़ातिर हज़रत तलहा रज़ी अलाह ताला अन्हु जे ख़ादिम खां पुछे थी त ॾे ख़बर तुंहिंजे आका वटि दौलत घणी हुई जेका हुनखे परेशान पई करे, जंहिंखे हुन खपायो आहे? चयईंसि 4 लख दिरहम उन दौर जा। अॼोके दौर में इहे 4 करोड़नि खां बि मथे वेंदा। उन दौर जा, अलाह जे रसूल जे दौर जा 4 लख दिरहम हाजन परेशान कयो, सभु खपाए छॾियईं, हिकिड़ो दिरहम बि न छॾियईं। त ॾिसो उन्हनि जी इन माल सां मोहबत न हुई तॾहिं त हो ग़मगीन पिया थियनि न, त इहे घणा थी विया आहिनि, काॾे कंदुसि। बिल्कुलु अहिड़ा ई मिसाल अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारे में हदीस पाक जे अंदरि ईंदा आहिनि। हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सदको कंदे माल गनीमत जो विराईंदे विराईंदे के चंद दिरहम बचा भई हाणे हेठियां रखियऊं, पर सॼी राति निंड न आई। हीअ दुनिया पई आहे काॾे कबी, जेसि ताईं विरहायूं न तेसि ताईं मथे तां गुबार ई न लथो। ॿियो अहिड़ो मिसाल ॾियां, शेख सादी रज़ी अलाह शेख सादी रहमतुल्लाह अलैह वॾो सयाह थी गुज़रियो आहे, तजुर्बेकार आलिम ऐं काफ़ा शुनास थी गुज़रियो आहे। तव्हां ॿुधो आहे हुनजो नालो। हुन लिखियो आहे पंहिंजे गुलिस्तान में हिकिड़ो वाक़ियो त असां हज ते वियासीं, हिकिड़ो ज़बरदस्त वॾो काफ़िलो हुजे। पोइ हज जे काफ़िले में पुराणे ज़माने में कुझु वापारी बि गॾिजी पवंदा जेके वापार जे इरादे सां वेंदा, कुझु ग़रीब गुरबा फ़क़ीर माण्हू बि आस पास जा उन सां गॾिजी पवंदा त ही क़ुर्बानी जे नियत सां असांखे कुझु सदको ख़ैरात कुझु दम वग़ैरह ॾींदा त असांजो बि गुज़ारो थी पवंदो। काफ़िलनि में हर क़िस्म जा माण्हू थींदा आहिनि। शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त असांजे काफ़िले में हिकिड़ो गदागर फ़क़ीर हो, गोदड़ीअ वारो। हिकिड़ा फ़क़ीर हूंदा आहिनि जंहिंखे सिर्फ़ु लठ हथम हूंदी आहे, ॿिया हूंदा आहिनि जंहिंखे गोदड़ी बि हूंदी आहे कुल्हे ते पातल। चए गोदड़ीअ वारो हिकिड़ो फ़क़ीर असां सां गॾु हो। कंहिं अमीर माण्हू हुनखे ॾिठो त यार ग़रीब आहे, गोदड़ी पातल अथसि, उनखे कुझु 1 लख दिरहम ग़ालिबन उन दौर जा ॾिनईसि त मुंहिंजे हज जे क़बूलियत जे लाइ क़ुर्बानी करणु वाजिबु आहे, या क़ुर्बानी हिननि पैसनि मां वञी कर। हाणे असांजो काफ़िलो हलंदो रहियो, ही गोदड़ी वारो फ़क़ीर बि असां सां हले पियो। हलंदे हलंदे डाकुनि असांजे काफ़िले ते हमिलो कयो। हमिलो जो कयूं त सभिनी खां माल फिरे विया, वापारनि खां बि फुले विया, हाजनि खां बि फुरे विया, उन गोदड़ी वारे फ़क़ीर खां बि सभिनी खां फुरियऊं। सभिनी दाहूं कयूं, वापारी बि दाहूं पिया कनि, दाड़ घोड़ा रोअनि पिया, रड़नि पिया, असांखां पैसा फुर थी विया, जेका असांजी सॼी आमदनी सॼी हली वई, ख़तमु थी वई, फुरिजी वई, सभु रोअनि पिया। पर गोदड़ी वारो फ़क़ीर जंहिंखे हेतिरा पैसा लख दिरहम मिलियो क़ुर्बानीअ जो, उहो चुप थी वेठो, न रोए पियो, न रड़ियूं पियो करे, न को शोर शराबे पियो करे, मुतमैन वेठो। कंहिं माण्हू हुनखां पुछो, शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त कंहिं हुनखां पुछो ॾे ख़बर सभिनी खे धारियल फुरे विया आहिनि, भला तोखे कोन फुरियो अथऊं छा? फुरे विया आहिनि। चए पोइ सभु रोअनि था, ॿोकट था कनि, रड़ियूं था कनि, तूं नथो कनि रड़ियूं? चई अड़े चरिया, इन्हनि पैसनि सां मां मुहबत रखां ई कोन जो मूं वटां फुरिजी वञनि, पोइ वेठो रोआं ऐं रड़ियूं कयां। जंहिंजी मुहबत हुई उन्हनि खां फुरिजी विया, जुदा थिया पैसा, त उहे रड़ियूं पिया कनि, मूंखे खपनि ई कोन था। एॾो मुतमैन फ़क़ीर माण्हू जेको पिने पियो, सो बि चए पियो त मुंहिंजी पैसनि सां मुहबत कान्हे, तॾहिं कोन थो रोआं। भाई दुनिया में अजीब अजीब क़िस्म जा माण्हू गुज़रिया आहिनि। त भाइरो इहे ॻाल्हियूं असांखे वाक़िए तौर ते रुॻो कोन मिलियूं आहिनि। इहे वाक़िया ॿुधूं,
चटपटी उन्हनि मां ज़ाइक़ो मज़ो लुत्फ़ हासिल कयूं, पोइ बसि हिकु कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾियूं, न। इहे शयूं तव्हां असांजे लाइ बुज़ुर्गनि लिखी रखियूं आहिनि त इन्हनि मां सबक़ु पिराइजो। सबक़ु हीअ आहे त जंहिं बि दुनिया सां मुहबत कई आहे, दुनिया उनखे सभु कुझु खसे करे पंहिंजो करे छॾियो आहे। जिन दीन सां मुहबत कई आहे, अलाह ऐं अलाह जे रसूल जे अहकामनि सां मुहबत कई आहे, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुहबत कई आहे, उन्हनि खे पंहिंजाइप बि मिली आहे, रिश्तेदारियूं बि मिलियूं आहिनि, सब्र सहप बर्दाश्त बि मिली आहे, दुनिया बि मिली आहे, दीन बि मिलियो आहे, आख़िरत बि मिली आहे। त इहे सभु ॻाल्हियूं तव्हां असांजे लाइ सबक़ु आहिनि। वापारीअ ऐं दरवेश में फ़र्क़ु बि महसूसु थिए थो इतां ई दुनियादारीअ ऐं दीनदारीअ में फ़र्क़ु बि महसूसु थिए थो। इहे सभु ॻाल्हियूं सेखारनि थियूं त पहिरें नंबर ते तव्हां दीनदार हुजो, पोइ ॿिए नंबर ते तव्हां दुनियादार लख भेरा थियो, पर पहिरियां दीन। जंहिं दीन खे अवलियत ॾिनी, अल्लाह तबारक व तआला उनखे दुनिया बि ज़रूरु ॾींदो। छा भला ईअं थियो आहे छा कॾहिं त दीनदार बुख मरंदा हुजनि, दुनियादार रुॻो खाईंदा हुजनि? या ईअं थियो आहे छा कॾहिं सोना ऐं सेबता खाई ढव कंदा हुजनि, को जहिड़ा बुख मरंदा हुजनि? या भला ईअं थियो आहे छा कॾहिं त सॼा जेके आहिनि उहे खाईंदा वतनि, अंधा ऐं मंडा वरी बुख मरंदा वतनि? सच पच मुआशिरे जे इन्हनि कमज़ोर माण्हुनि ते जॾहिं असां सदको कंदा आहियूं, ख़र्चु कंदा आहियूं न, इन्हनि खे ख़ुशि रखंदा आहियूं, अल्लाह ताला इन्हनि जे सदके असांखे ख़ुशि रखंदो आहे। हर पाड़े में, हर घर में को न को चरियाण ॿारु आहे, चरियाण, का बेवह औरत आहे, को यतीम ॿारु आहे, को दरवेश लूलो लंगड़ो मज़ूर ॿारु आहे। हर घर, हर पाड़े में अहिड़ा घर आहिनि। पोइ जेको घर वारो पंहिंजे घर जे कंहिं मज़ूर, कंहिं अबोझ, कंहिं चरियाण, कंहिं मेंटल क़िस्म जे माण्हूअ ते ख़र्चु कंदो आहे न, पोइ सम्झंदो आहे त यार असां हिननि मां अड़िजी विया आहियूं। घर में अहिड़ा अपाहिज आहिनि, माज़ूर आहिनि, अंधड़ा मंडड़ा आहिनि, यार इन्हनि खे सॼी ज़िंदगी संभालींदे गुज़री आहे, असां त कुझु करे ई न सघियासीं। सच पच उन्हनि माण्हुनि जे लाइ इहो पैगाम आहे त इन्हनि अबोझनि ते ख़र्चु था कयो, तॾहिं त ख़ुदा ॾेव थो। इन्हनि ते ख़र्चु करणु छॾे ॾियो त पिंजण जहिड़ा थी वञो। काफ़ी अहिड़ा बुज़ुर्गनि वाक़िया लिखिया आहिनि, वक़्तु आयो त इंशा अल्लाह ताला उहे ॿुधाईंदुसि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह पाक तव्हांखे ऐं असांखे दीन सां गॾोगॾु पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ताबेदारी नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।